मोरो वाक़े जे मक़तूल इरफान लगारी जो मढ़ संदसि वारसन हवाले करण बाबति अदालती हुकुम जी ग़लति तशरीह ते SSP खे नोटिस जारी कयो वियो आहे। नशर फिरोज़ खां ख़बर आहे त सेशन जज नदीम बदर काज़ी SSP बशीर अहमद बिरोई खे सबब ॼाणायो नोटिस जारी कयो आहे। त इरफान लगारी जो मढ़ संदसि वारसन हवाले करण बाबति अदालती हुकुम जी ग़लति तशरीह करण ऐं हुकुम ग़लति लागू करण ते सबब ॼाणायो नोटिस जारी कयो वियो। नोटिस जे मतन में ॼाणायो वियो त सख़्ती सां हिदायत कई वई हुई त इरफान लगारी जो मढ़ संदसि वारसन हवाले कयो वञे या कंहिं NGO मार्फत ॾिनो वञे। उहो ॾिठो वियो त तव्हां ॼाणी वाणी अदालती हुकुम जी पोइवारी न करे सघिया आहियो। नोटिस जे मतन में ॼाणायो वियो त न ई को अहिड़ो रिकॉर्ड पेश करे सघिया आहियो जेको ज़ाहिर करे त इरफान लगारी जे पोयरनि संदसि मढ़ वसूल करण खां इनकार कयो हुजे या तव्हां मढ़ वारसन हवाले करण में नाकाम रहिया। त मोरो वाक़े जे मक़तूल इरफान लगारी जो मढ़ संदसि वारसन हवाले करण बाबति अदालती हुकुम जी ग़लति तशरीह ते SSP खे नोटिस जारी कयो वियो। सेशन जज नदीम बदर काज़ी SSP बशीर अहमद बिरोई खे सबब ॼाणायो नोटिस जारी कयो आहे। इरफान लगारी जो मढ़ संदसि वारसन हवाले करण बाबति अदालती हुकुम जी ग़लति तशरीह करण ऐं हुकुम ग़लति लागू करण ते सबब ॼाणायो नोटिस जारी कयो वियो। नोटिस जे मतन में ॼाणायो वियो त सख़्ती सां हिदायत कई वई हुई त इरफान लगारी जो मढ़ संदसि वारसन हवाले कयो वञे या कंहिं NGO मार्फत ॾिनो वञे। उहो ॾिठो वियो त तव्हां ॼाणी वाणी अदालती हुकुम जी पोइवारी न करे सघिया आहियो। नोटिस जे मतन में इहो बि ॼाणायो वियो त न ई को अहिड़ो रिकॉर्ड पेश करे सघिया आहियो जेको ज़ाहिर करे त इरफान लगारी जे पोयरनि संदसि मढ़ वसूल करण खां इनकार कयो हुजे या तव्हां मढ़ वारसन हवाले करण में नाकाम रहिया। नोटिस जे मतन में ॼाणायो वियो त सोशल मीडिया ऐं ख़बरुनि मां उहो पतो पवे थो त तव्हां माण्हुनि खे गुमराह कयो आहे त अदालत इरफान लगारी जे मढ़ खे लावारिस करार ॾिनो आहे।